नमस्कार दोस्तों, कल असां MA फाइनल पेपर 8 में रखियल नाटक हेमलेट के बारे में पढ़ी रहा हुआसीं, जैमें मां तव्हांखे ॿुधायो हो त कीअं हेमलेट ऐं राणीअ जी गुफ्तगू थी थिए। हेमलेट पंहिंजी माउ खे ॾाढो शर्माए थो त तो ॾाढो ग़लति कमु ऐं नीच कमु कयो आहे। उनखे ॾाढो शर्मिंदगी महसूस थी थिए, पर उन खां पोइ जॾहिं उहा सॼी ॻाल्हि राजा खे ॿुधाए थी त राजा उनखे पंहिंजो बणाइण लाइ उनखे कूड़ियूं ॻाल्हियूं थो चवेसि त हेमलेट जेको आहे चरियो थी पियो आहे, असां उनखे इंग्लैंड मोकिलण जो सॼो तयारी करे चुका आहियूं। तंहिंखां पोइ जेकी ओफलिया हुई जंहिंसां हेमलेट प्यार कंदो हो, उहा पीउ जे मौत जो ॿुधी करे चरी थी पए ऐं आपघात थी करे। इहो ॿुधी उन भाउ खे ॾाढो गुस्सो थो अचेसि ऐं उहो हेमलेट सां बदिलो थो वठणु चाहे। हेमलेट उन सां मिली करे उनखे सॼी ॻाल्हि ॿुधाएसि थो। उन खां पोइ हेमलेट ऐं होरेशियो जी वार्तालाप ॾेखारियो वियो आहे, ॿुधायो वियो आहे, जंहिंमें ॿुधाएसि थो त कीअं इंग्लैंड मां हू बची करे वापसि हली आयो। इन खां पोइ लाट्रस जेको ओफलिया जो भाउ आहे, उहो बादशाह वटि अचे थो ऐं पंहिंजे पिता ऐं भेण जे खून जो बदिलो थो वठणु चाहे ऐं ॾाढो गुस्से में आहे। लाट्रस जो गुस्सो ॾिसी राजा खे ॾाढी ख़ुशी थी थिए ऐं उहो हुनखे चएसि थो त मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे जो तूं पंहिंजे पिता ऐं भेण जे खून जो बदिलो वठणु थो चाहीं, ऐं उनखे तलवारबाज़ीअ जो मुक़ाबिलो रखण लाइ चवेसि थो, छाकाणि त लाट्रस तलवारबाज़ी जे मुक़ाबले में ॾाढो होशियारु आहे। इन खां पोइ हेमलेट ऐं लाट्रस जे विच में तलवारबाज़ी जो मुक़ाबिलो रखियो थो वञे। राजा राणी स्टेज ते वेठल आहिनि, मुक़ाबिलो शुरू थो थिए। मुक़ाबले में हेमलेट जेको आहे उहो लाट्रस खे ॾाढो घायल थो करे छॾेसि ऐं हेमलेट बि थकिजी थो पए। थकान में हू जीअं ई वेहे थो त माणस उनजो पसीनो उगे थी ऐं ख़ुशीअ में अची उहो शराब जेको ज़हर भरियो शराब राजा हेमलेट लाइ ठारायो हो, सो राणी थी पी वञे। राजा उनखे ॾाढो मना थो करे, पर उहो शराब जो प्यालो पी थी वञे। पोइ उनखे पतो थो पए त हिन में ज़हर मिलियल आहे। वरी मुक़ाबिलो शुरू थो थिए। हाणे हेमलेट जेको आहे लाट्रस खे ॾाढो बुरी तरह ज़ख़्मी थो करे छॾेसि ऐं लाट्रस बि हेमलेट सां लड़ंदे उनखे उहा ज़हर भरियल तलवार हणी थो छॾे। पोइ हेमलेट खे पतो थो पए त इहा ज़हर भरियल तलवार आहे, पर इन ई विच में लाट्रस ते बि उहो ज़बरदस्त वार थो करे ऐं लाट्रस खे बि मारे थो छॾे। लाट्रस बेहवासीअ में उनखे ॿुधाएसि थो त हीउ जेको सॼो योजना आहे उहा राजा जी आहे ऐं राजा तोखे माराइण थो चाहे। जॾहिं उनखे इहा ॻाल्हि पतो थी पए त हू पूरी पंहिंजी हिमत करे राजा जे पुठियां डुके थो ऐं राजा खे उहा ज़हर भरियल तलवार हणी मारे थो छॾेसि। हाणे हेमलेट बि मरण वारो आहे ऐं लाट्रस बि मरी वियो आहे, राणी बि मरी वई आहे। इन खां पोइ लाट्रस जे मरण खां पोइ हेमलेट बि मरण वारो आहे। उहो पंहिंजे दोस्त होरेशियो खे सॾु करे चवेसि थो त हाणे तोखे जीअरो रहणो आहे। होरेशियो चए थो मां तुंहिंजे बिना कोन जीअरो रहंदुमि ऐं ॾे इहा तलवार त मां पंहिंजो पाण खे बि आपघात थो कयां। पर हेमलेट उनखे सम्झाएसि थो त तोखे हींअर जीअरो रहणो आहे ऐं सॼी दुनिया खे इहो ॿुधाइणो आहे त मुंहिंजी इन में का ग़लती कोन्हे। मां पाण सां गॾु पंहिंजे चाचे जे मौत जो खून जो इल्ज़ाम खणी नथो मरणु चाहियां। तूं जीअरो रही जनता खे सच सां वाक़िफ़ु कंदे ऐं ॿुधाईंदेसि त कीअं मुंहिंजे पीउ सां दगा करे मुंहिंजो चाचो उनखे मारे ऐं राजगद्दी ऐं राणी हासिल कई हुई ऐं सॼो वृतांत तूं जनता जे साम्हूं रखजांइ। इहो चई हेमलेट भी मरी तो वञे। इन तरह
हिन नाटक जो अंत ॾाढो दुखांत थियो आहे ऐं लेखक ॾेखारियो आहे त कीअं हिकु साज़िश जो पर्दो फाश करण लाइ जेको राजकुमार आहे नाटक जी रचना थो करे ऐं नाटक खे ॾिसी राजा ॾाढो परेशान थो थिए, सम्झे थो त मुंहिंजो राज़ मता न खुली वञे। इन करे हू हेमलेट खे माराइण जी कोशिशि थो करे, पर हू पंहिंजी कोशिशि में कामयाबु नथो थिए। उन खां पोइ हू वरी कोशिशि करे थो ऐं जेको हुनजो खजांची हो, जंहिंजी ग़लतीअ सां हेमलेट जे तलवार सां मौत थी वियो हो, उन जे पुट खे भड़काए करे उन जे ख़िलाफ़ु करे ऐं उन सां लड़ाइसि थो ऐं अंत में सभई जेके बि किरदार इन में मुख्य किरदार हुआ से हिक ॿिए खे मारे था छॾनि। इन तरह सां हिन नाटक जो ॾाढो दुखांत अंत ॾेखारियो वियो आहे ऐं हिन नाटक जी समाप्ति थिए थी। अॼु एसि ताईं पढ़ंदासीं, सुभाणे अॻिते। महिरबानी, धन्यवाद।